ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। रावलपिंडी में सदर आसिफ अली ज़रदारी शहीद कैप्टन मोहम्मद उसामा बिन अरशद के घर पहुतो है। अवां खे अपडेट कयूं पिया। सदर आसिफ अली ज़रदारी शहीद जे वालिद सां मुलाक़ात करे दुख जो इज़हार कयो, फातह ख़्वानी कई। कैप्टन उसामा बिन अरशद ॾखण वज़ीरिस्तान में दहशतगर्दनि सां विढ़ंदे शहादत माणी हुई। सदर पारां शहीद जी बहादुरी, हुब्बुल वतनी जे जज़्बे ऐं वतन लाइ संदसि ख़िदमतुनि जी वाखाण कई। सदर आसिफ अली ज़रदारी पारां जान जो नज़रानो पेश करण ते शहीद कैप्टन खे भेटा पेश कई। सदर आसिफ अली ज़रदारी शहीद जा दर्जा बुलंद करण ऐं संदसि पोइरनि लाइ सबर जी दुआ घुरी। सदर आसिफ अली ज़रदारी शहीद कैप्टन मोहम्मद उसामा बिन अरशद के घर पहुतो है। अवां खे आगाह कंदासीं। रावलपिंडी में ब्रेकिंग न्यूज़ है। सदर आसिफ अली ज़रदारी शहीद कैप्टन मोहम्मद उसामा बिन अरशद के घर पहुतो है। सदर आसिफ अली ज़रदारी शहीद कैप्टन के वालिद से मुलाक़ात करे दुख जो इज़हार किया, फातिहा ख़्वानी कई। कैप्टन उसामा बिन अरशद ॾखण वज़ीरिस्तान में दहशतगर्दनि से विढ़ंदे शहादत माणी हुई। सदर पारां शहीद के बहादुरी, हुब्बुल वतनी के जज़्बे ऐं वतन लाइ संदसि ख़िदमतुनि जी वाखाण कई। सदर आसिफ अली ज़रदारी जान जो नज़रानो पेश करण ते शहीद कैप्टन के भेटा पेश कई है।